بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم النبي أولى بالمؤمنين من أنفسهم وأزواجه أمهاتهم وقال الله تبارك وتعالى إنما يريد الله ليذهب عنكم الرجس أهل البيت ويطهركم تطهيرا صدق الله مولانا العظيم اللهم صل وسلم دائما ابدا على حبيبك خير الخلق कुल्लिहिम। मोहतरम अज़ीज़ दोस्तों, कुरान शरीफ जी जेके आयतूं मुतलावत कयूं इन्हनि जो ताल्लुक़ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी घर वारनि सां आहे। पेरी पेरी तव्हां ब लफ़्ज़ अरबी जा आहिनि, उन्हनि जी माना सिंधी में सम्झण जी कोशिश करियो। तव्हां शीअर जा मजलिसूं ॿुधंदा हूंदा, हिन जा मौलवी ॻाल्हि कंदा हूंदा, या हे पाण सम्झो पोइ सलात कीअं पढ़ंदा आहियूं। पाण जेका सलात पढ़ंदा आहियूं न, पंहिंजे सलात पढ़ण जा इलाही नमूने। हिकिड़ी तो सलात सगोरी पाण पढ़ंदा आहियूं नमाज़ में, अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। ये दुरूद इब्राहिमी है जो टिको आहे हिकिड़ो इहो। ॿियो वरी आम तरह सां पाण सलात पढ़ंदा आहियूं, अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना मौलाना मुहम्मद व अला आलि व असहाबि व बारिक व सल्लम अलैहि। जो जियां बि पढ़े सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सल्ली अला नबी उम्मी अल्लाहुम्मा सल्ली वसल्लम दाइमन अबदा अला हबीबिक खैरिल खल्क़ि कुल्लिहिम। ये नमूना। पर बहरहाल वो हमारा सलात पढ़ंदा ने कीअं, सल्ली अला मुहम्मद अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद व आलि मुहम्मद। बस ऐं अल्लाह रहमत मोकल मोहम्मद ते ऐं आल मोहम्मद ते। हलो न, असां आल असाब अज़वाज सभु मिलाईंदा। हलो ठीकु आहे भई, असां वारी सलात सगोरी डिघी आहे, अव्हांखे नथी वणे, इन करे अव्हां असांजे ज़िद में सलात सगोरी ठाही नंढड़ी, अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद व आलि मुहम्मद। हाणे आल जी माना छा? पहिरियां चवंदा हिन ॻाल्हि ते आउं पंहिंजे तरफ़ां कोन थो चवां। हा भेड़ी, आउं पंहिंजे तरफ़ खां का ॻाल्हि करियां त पोइ वॾा बि नाराज़ थियो। पर क़ुरान छा थो चए? जॾहिं न हज़रत मूसा अलैहिस्सलाम खे अल्लाह जी हुकुम कयो त ही फ़िरौन ने भागवा, ही तुंहिंजी क़ौम खे ग़ुलाम बनायो वेठो आहे मिस्र में, तूं अधी राति जो पंहिंजे क़ौम जा माण्हू करे भॼी वञ। इहो हज़रत मूसा अलैहिस्सलाम खे अल्लाह जो हुकुम कयो। वो मूसा अलैहिस्सलाम बनी इसराइलन खे मिस्र मां राति जे पेट में वेठो बंदि करे। इहो सुबुह जो फ़िरौन खे माण्हुनि ॿुधायो हो भॼी आहे। वो मूसा अलैहिस्सलाम पंहिंजी क़ौम सॼी वठी वियो हलियो। इहो वरी कीअं थींदो? लॻोसि पोयां चयो भई दोरी आहे, चयो घोड़नि घोड़नि ते फ़िरौन जी फ़ौज चढ़ण थी हुई, यंबो यंब यंबो यंब। हज़रत मूसा अलैहिस्सलाम अॻियां, हे पोयां, अॻियां जियो दरिया। अब हाणे न को ॿेड़ियूं, न को फुड़, न का बी। हे मूसा अलैहिस्सलाम वारा मटी न किथां। ऐं वरी उन ज़माने जा हज़रत मूसा अलैहिस्सलाम जा उम्मती अहिड़ा त वरी तकड़ा हूंदा हुआ, बेसब्रा, जो बस थोरी थोरी ॻाल्हि ते हज़रत मूसा अलैहिस्सलाम खे टोकाणी करंदा। हथ ना वठी जी मोड़ायो दे। हाणे घेड़ो जो ॿुधो पोयां फ़िरौन लठियूं खणी थो अचे।
हाणे कुट ॾियूं या मूसा इन्ना लमुदरकून अरे मूसा मूसा ने जवाब ॾिनो कल्ला इन्न माई रब्बी सयहदी खबरदार घर के नहीं कौन थींदो मुंहिंजो रब मूंसां गॾु आहे हाँ मुंहिंजो रब मूंसां गॾु हाँ रब मूंखे रस्तो ॾींदो हाँ अल्लाह साईं कहिड़ो त मूसा अलैहिस्सलाम जो अलाह उहो त पुॼी वियो अचे पियो फ़ौज वठो अल्लाह जी फरमाए लठू उछल दरिया में मूसा अलैहिस्सलाम लठ जो उछली 12 राज हुआ मूसा अलैहिस्सलाम जे कौम में 12 राज हुआ उन्हनि राज्यनि जी बि पाण में ॿधी अहिड़ी हुई जहिड़ी हींअर पंहिंजी आहे अलाह जे वजह आई ये पाण में ठहिया वेठा हुजो त शुक्रानो पोइ त शुक्रानो आहे त जल्दी शुक्रानो ऐं पाण में ठाहे भई आउं पंहिंजे ॻोठ जी ॻाल्हि थो कयां असांजे ॻोठ में 25 घर आहिनि 3 पाड़ा आहिनि टिन्हिनि जूं बसी तो धार आहे मिमाद ते बसी कोन ठो हिकु ॿियनि सां गॾु आहिनि घर मथां जो असांखे वेठो कोन न बाबा न आई ॻाल्हि आंदो जान न आउं पंहिंजे ॻोठ जी ॻाल्हि थो कयां हाँ रास्ता ठही विया 12 अब बचो पानी विच में दीवारों करे बीह रहे ऐं वरी पानी दीवारों करे बीठो तो वरी पानी शीशो थी वियो अल्लाह जी पानी के शीशो करे छॾियो त हे हितां पिया वञनि हे हितां पिया वञनि हे हिकु ॿियनि खे ॾिसनि वरी हिकु ॿियनि खे ॾिसनि बि पिया हाणे हज़रत मूसा अलैहिस्सलाम वारी कौम थी रवानी फ़िरौन जो आयो फ़िरौन वरी पता कया संदसी जेका फौजी जेके थी मूंखे मञियो कोन था ही ॾिस दरिया मुंहिंजे लाइ रस्ता ठाहे छॾिया हाँ मुंहिंजे लाइ रस्ता ठाहिया हाणे घोड़ो फ़िरौन वारो घोड़ो घेड़े वो घेड़े तो पोयां फौज में घेड़े न लच्छो ॿियो टंगो पर जा ठहियल घोड़ो घेड़े ई ना हाणे अल्लाह ताला हज़रत जिब्रील अलैहिस्सलाम खे चयो त तूं चढ़ घोड़े ते इन फ़िरौन वारे घोड़े जे अॻियां तूं पहिरीं पंहिंजो घोड़ो अंदर लाहे त पोइ हुन कंजर वारो घोड़ो बि घेरे खे बची वो कोन घेड़ंदो आला हज़रत जिब्रील अलैहिस्सलाम अची घोड़े ते चढ़ी आए फ़िरौन वारे घोड़े जे अॻियां वारे खणी खबी जो कईंदो हई घोड़ो घेड़ो पाणी में जिब्रील वारो पोयां लॻो फ़िरौन वारो जिब्रील कहिड़ा कमु थी वियो घोड़े जी लाइन घेड़ी अंदर जॾहिं महिल पूरी फौज अची वई अंदर हाणे दरिया जो विच अल्लाह ने फरमायो कराए के अब शुरू थी जो मेरी दरिया करा अजीब हो जो ये गोता खा गई आमन तो बिरब्बि मूसा व हारून और जिन मेरा गोता का दे जिन वाला जी फरमाए उते जो ते ऐलान कई तो हारून वारो रब बसैया तो मूसा वारो रब बसैया आमन तो बिरब्बि मूसा व हारून आन वक़्त असैत मिन क़ब्ल ओ हाणे जॾहिं तो नड़ी में हथ पियो अचे ॾी महिल पियो कलमा भरी इहो कलमो मोर वटि मोतबर कोन्हे को अल्लाह जी फरमाए हल हल पर तुंहिंजे लाश कयूं
क़यामत ताईं निशानी तो रखंदुसि त ॿिया इबरत हासिल कर। उन ज़माने जो ऐलान है, अञा ताईं लाश रखियो। हाणे क़ुरान छा थो फरमाए? वअग़रक़ना आल फ़िरऔन वअंतुम तंज़ुरून। बनी इसराइलन के अल्लाह ताला थोरो ऐं एहसान जताईंदे तो फरमाए, हो बनी इसराइल बेकार न थियो, बेसब्रा न थियो, नाशुक्र न करियो। ओ जॾहिं तव्हांखे पार करे सुके ते प्यारे तव्हांजे दुश्मन खे तव्हांजे अखियुनि जे साम्हूं बि ॿोड़ो। वअग़रक़ना आल फ़िरऔन वअंतुम तंज़ुरून। मूं फ़िरऔन जे आल खे ॿोड़ियो ऐं तव्हां अखियुनि सां बीठे ॾिठो। हाणे सम्झा त मूं हेॾी सारी तव्हांखे ॻाल्हि ॿुधाई, मूंखे जेका ॻाल्हि मूंखे ॻोल्हणी हुई त मूं ॻोल्ही न। वअग़रक़ना आल फ़िरऔन वअंतुम तंज़ुरून। क़ुरान फरमाए, मूं ॿोड़ियो फ़िरऔन जे आल खे ऐं तव्हां अखियुनि सां बीठे ॾिठो। हाणे खोलियो क़ुरान, खोलियो तारीख़, पढ़ो किताब। फ़िरऔन खे औलाद हुई कोन। फ़िरऔन जी ज़ाल जी बि आसा मुसलमान हुई। उन्हनि जे अॻियां जॾहिं मूसा अलैहिस्सलाम वारी संदूक जेका मां दरिया में उछलाई, उहा टली 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 फ़िरऔन जे महल जे अॻियां जी बीठी। तॾहिं उन संदूक खे खोलूं त पुट न थियो। जो यार इहो भलो कमु थी वियो, पाण वटि ॿार कोन हो, अचो त मूसा खे असां ॾियूं। उहो त बे औलाद हुआ, हुनखे फ़िरऔन खे न पुट न धीअ। ऐं क़ुरान चवे थो त फ़िरऔन जे आल खे मूं ॿोड़ियो। क़ुरान जी माना करना बा हर बरे जायलन के बताए गिराते मुझाइजो तो माना कर आल फ़िरऔन। ओ फ़िरऔन जा ताबेदार, ओ फ़िरऔन जा उम्मती, ओ फ़िरऔन जा गदचरारा, फ़िरऔन जा साथी, ओ फ़िरऔन जा फौजी। फ़िरऔन जो औलाद बोले आल जी माना ताबेदार। ॿोड़ियोसीं फ़िरऔन खे, ताबेदारनि खे। हाणे आल जी माना ताबेदार, पक्को गॾा माना। हाणे जेॾी महिल वारो आयो, इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाह ताला हुक्म कयो त मुंहिंजे महबूब सरदार नबी, दिलबर नबी, अफसर नबी, जन्नत जे महदार नबी ते दुरूद पढ़ो। सही दुरूद कीअं पढ़ो? रसूल खुद सेखारियो। दुरूद हीअं पढ़ो, छो त रसूल सखी हो। रसूल सखी हो, वो पंहिंजी दुआ में उम्मत खे कोन विसारींदो हो। उन मेराज वारी रात वो उम्मत के कोन विसारियो। उन वफ़ात वारे वक्त में वो उम्मत के कोन विसारियो। हाणे रसूल तो दुरूद ठाहे। सही दुरूद कहिड़ो पढ़ूं? अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मदिन व अला आले मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आले इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। ओ मुंहिंजा रब रहमत मोकल मुहम्मद ते ऐं मुहम्मद जे आल ते। ओ हुन आल वारी माना छिके थे, ऐं अल्लाह रुगो मुहम्मद ते रहमत न मोकल, पर मुंहिंजे ताबेदारनि सभिनी उम्मतियुनि जे मथां रहमत मोकल। रसूल जो दुरूद उम्मत लाइ ठाहियो, उम्मत के रहमत में शरीक करे। ही आए कासरी सब फरान नहीं तड़नी दे तख्त से बची के नबी उसो। हकीम नावाजी मचो को हकीम तवरी बियो हकीम पढ़ाओ बीठो कब्रस्तान वेझो हो। तो वो जो हकीम बीठो अग में तो रुनो पे खिलियो पे तो वरी हुए को पोया वडो घड़ी हकीम आयो न तो खिले जो गैर आए
ये के मकान में कबर में से दो ना ये के मुआ कहीं कि हाँ कि उन सबन के तरह मुंजी दिन लगी आए के मुआ कहीं कबर में से दो ना इन्होंने जुलाब मुखा वर्तो तो वो जो कोई आकी मारे थे जोड़ा तो आरो करो जुला बताए मारो जी वरी की जेई मैयत के जे मुल्लो तड़ दे काठ दे तख्ते ते पोप भूख हले से पे ते पक्का समझी वने तो मुदो जड़ाओ खबरदार आज जी माना ताबेदार समझो वरी अचो पियो लफ्ज़ अल बैत हाने ज़ाल कदे कदे पाण सिंधी बि समझो थोरो गाॾ खे लिकाए वरी अदब वारा लफ़्ज़ वठंदा आहियूं मिसाल जी ॻाल्हि आउं पियो वञा मूंसां मुंहिंजी गॾु घरवारी आहे ठीकु आहे आउं की मुट्ठ तो गाॾीअ मां त आउं मुंहिंजो नज़र पियो तव्हां छा चवंदा अदा साईं मोदी साहिबु आहे ॿारनि सां पियो वञे हा न वरी कॾहिं कॾहिं अदब वारा लफ़्ज़ बि ॻाल्हाए भाई साईं मोदी साहिबु पियो वञे ॿार गॾु इंसान सां ज़ौजत माना ज़ाल इमरात माना ज़ाल इमरातु हम्मालतल हतब ये तबती अदा में है हाँ इमरात माना ज़ाल ज़ौजत माना ज़ाल आल बैत जी माना घर वारियूं गजल लफ्ज़ है इज्जत वारो लफ्ज़ है मान वारो लफ्ज़ है पर आल बैत जी माना घर वारियूं अला मौलवी ईसा यो पे मौलवी ईसा सां गॾु मौलवी जी घर वारी हुई छा मतिलबु वञो मौलवी सां गॾु मौलवी जी धीउ हुई मौलवी सां गॾु मौलवी जी भेण हुई मौलवी सां गॾु मौलवी जी मासी हुई जॾहिं तो लफ़्ज़ चयो आहे त मौलवी सां गॾु मौलवी जी घर वारी पई हुई त पोइ पक सम्झजे त मौलवी जी ज़ाल हुई पोइ हेराफेरी न कर क़ुरान छा थो फरमाए इन्नमा युरीदुल्लाहु लियुज़हिब अन्कुम अर्रिज्स अहलल बैत वयुतहिरकुम तत्हीरा ओए नबी जो घर वारियूं काफ़िर मुनाफ़िक तव्हांजे बारे में इधर उधर जो गाने पिया कनि पर मूं रब जी मर्ज़ी आहे त तव्हांखे अहिड़ो पाक करियां जो तव्हांजी पाकाई सां दुनिया जी का माई मुक़ाबिलो न करे सघे जीअं मोहम्मद पाण पाक आहे त उनजे घर में उनजे बिस्तर ते सुम्हण वारी माई ओही पाक हुजे जहिड़ो मोहम्मद पाण पाक तकबीर शान मुस्तफा शान अमीआशा नारे तकबीर अहले बैत जी माना घर वारियूं ज़ात हां मत इहा माना जेका आऊं करियां पियो इहा माना बि पंहिंजी तरफ़ां कोन थो करियां इहा माना बि क़ुरान में आहे वलक़द जाअत रसूलुना इब्राहीम बिलबुश्रा क़ालू सलामा क़ाल सलामुन फमा लबिस अन जाअ बिइज्लिन हनीज़ फलम्मा रआ अयदियहुम ला तसिलु इलैहि नकिरहुम व औजस मिनहुम खीफ़ा क़ालू ला तख़फ इन्ना उरसिलना इला क़ौमि लूत वम्रअतुहु क़ाइमतुन फ़ज़हिकत फ़बश्शरनाहा बिइस्हाक़ व मिन वराइ इस्हाक़ याक़ूब क़ालत या वैलता अअलिदु व अना अजूज़ व हाज़ा बअली शैख़ा क़ालू अतअजबीन मिन अम्रिल्लाह
रहमतुल्लाहि व बरकातुहु अलैकुम अहलल बैत। आयो तो सूरत हूद का बोले नहीं दसे जा सूरत हूद का आले बैठे लोग आयो हाने माना था करूं इब्राहिम अलैहिस्सलाम पंहिंजी जाइ ते वेठो हो अल्लाह ताला मलाइकनि जो टोलो मोकिलियो वञो लूत अलैहिस्सलाम जे क़ौम ते वञी अज़ाब मोकिलियो पर वींदे वींदे हज़रत इब्राहिम खां थींदा वञा हज़रत इब्राहिम खे मुबारकी ॾिजात आहे इब्राहिम तोखे इन उमिरि में पुट ॼमंदो ओ बीबी सारा वञा तोखे पुट थींदो इन उमिरि में जॾहिं त तूं पोड़ो ऐं माई बि पोड़ी आहे ये मुबारक ॾेई इब्राहिम अलैहिस्सलाम खे पोइ हलिया वञा वञी लूत अलैहिस्सलाम जे क़ौम ते अज़ाब आणियो हे मलाइक जो निकिता त सिधो हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जो मुताक़त हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम ॾिठो महिमान की आहिनि न का कई हम न का कई तम न को ख़बरूं न को टारूं महिमान की आगे छत काथी खणी कापो बीठो ते दसे कोई टाए टांडो बारे हंडी टाणे गोश्त पचाए हे गोश्त जा थाला भरे खणी आणे महिमाननि जे अॻियां रखी चई जी बिस्मिल्लाह पहिरीं मानी पोइ ख़बरूं हाँ इहा आहे नबियुनि जी सुन्नत पहिरीं मानी पोइ ख़बरूं पोइ माशाअल्लाह गॾियूं न भॼे रहे त घर पंहिंजो आहे जे वञे त बस आख़िरी आहे बाक़ी 5 मिंट न हल आतम ताईअ जा नाना सलाम जो हाणे जी बिस्मिल्लाह मानी खाओ हाँ अरे मलाइकनि जो असीं मानी कोन खाईंदा आहियूं मानी को ना खाओ मानी नथा खाओ तो वो पक्क सां दुश्मन आहियो वो पक्क विढ़ण आहियो कालू ला तख़मिना उरसना इला क़ौमिन तसां डप न करसीं माण्हू कोन इहो मलाइकयूं असीं मलाइकयूं वञो पिया लूत अलैहिस्सलाम जी क़ौम खे तबाह करण पर अलाह साईं चयो त रस्ते तां ईंदे वेंदे इब्राहिम अलैहिस्सलाम खे मुबारकी ॾींदा वञा त तोखे पुट ॼमंदो हा हाणे कुरान शरीफ़ जी आयत त हिकिड़ी आहे त मसला त राज हल थी विया इब्राहिम नबी आहे जे इब्राहिम खे ग़ैब जी ख़बर हुजे हा त मलाइकनि मानी कोन खाईंदा त महिनत कोन करे हा जीरो काबो कोन कुए हा जे ग़ैब जी ख़बर हुजे त काबो कोन कुए हा तकलीफ़ कई हिकिड़ो मुड़ुस काबो कुटई खल कातई हंडी ॿारई पकाई को टाइम न पवंदो थाला भरे खणियो हुननि जो असीं गोला कमु मलाए कयूं अॼुकल्ह जे बाबा भोपा मुल्ला नाला वेठा कढनि चोरनि जा वञो चोरियूं वेठा ॿुधाई टिड़मण तुंहिंजे घर मां दौरी ईसो खणी वियो आहे वेड़ आहे ॻोठ राज चट करे छॾूं अॼुकल्ह जा बाबा भोपा हराम खाइण वारा नाला पिया कढनि इब्राहिम अलैहिस्सलाम खे ख़बर कोन पई त मलाइकनि जा माण्हू नंबर 2 बिदती फ़क़ीर ऐं मुशरिक क़बरनि जा पूॼारी हलवनि जा ख़याल इहे छा था चवनि त नबी नूर हो पर वेश बदलाए माण्हू जे वेश में आयो मलाइक नूर आहिनि पर वेश बदलाए माण्हू जे वेश में आया त बि जवाब ॾिनो त असीं मानी कोन खाईंदासीं असीं मलाइक आहियूं नबी जेकॾहिं वेश बदलाए अची आहे त मानी कोन खाया पाणी कोन पीआ दवा कोन वठिया शादियूं कोन करिया औलाद कोन थिया गोरी बार बद मुशरिक गोरी बार बद ओ जॾहिं मलाइकनि जो असीं मलाइकयूं मानी वञी कोन खाऊं त बीबी सारा वेठी घर ते वेठी कचारी ॿुधी हे त मां हरो भरो लखियो वेठी आहियां हे त मलाइकनि खां कहिड़ो परदो
तेम ठकाजी कयो था करें काल दिया वालता आले दवाना जूदुन व हादा बाली शेखा आमाई हुई कमियन कालू आता जबीन मिन अमरिल्लाह ओ आए मुझे हारे तो पुटते आए मुझे हारा बाली शेखा ही मुर्शिद सो कोड़ो वाना जूदन आऊं उन खां पोड़ी हाणे असांखे पुट कीअं थींदो असां में उथण वीहण वारी तौफ़ीक़ ई कोन्हे महल मुलाक़ात वारो चाल ई कोन्हे त पोइ पुट कीअं थींदो तॾहिं त मलाइका चवनि तजबीन मिन अमरिल्लाह ओए सारा ही त फ़ैसिलो तुंहिंजे रब जे ज़ात कयो आहे अल्लाह जे फ़ैसिले ते हैरानी छाजी रहमतुल्लाह अलैकुम ओए बीबी सारा तवाते अल्लाह जो रहमत हुजन रहमतुल्लाह व बरकातहू अलैकुम अहलुल बैत ओ अहल बैत ते अल्लाह जो रहमत व बरकत हुजन मलाइक कहते बीबी सारा के ओ अहल बैत जॾहिं त इब्राहिम जो को माण्हू ई कोन्हे न को सारा के पुट न को धीअ न को पोटो न को ॾोटो का शइ कोन्हे अकेली सारा आहे पर अल्लाह ताला क़ुरान में चवे थो अहले बैत सारा के माना क़ुरान माना मुक़रर थो करे त अहले बैत जी माना ज़ाला हाणे आयत तत्हीर के फिट कर इन्नमा युरीदुल्लाहु अन युज़हिबा अन्कुम अर्रज्स अहलल बैत व युतहिरकुम तत्हीरा ओ नबी जो घर वारियो मो रब जी मर्ज़ी आदत के एड़ो पाक करया जो दुनिया में एड़ी का माई पाकी न होजे जड़े ही आयत नाज़िल थी घर वारी मिला तड़े अल्लाह के रसूल घुरायो हजरत अली साईं के हजरत इमाम हसन के हजरत इमाम हुसैन के हजरत अम्मा फातिमा के रंग भराई विहारई पंहिंजे पासे में वरे जट जो कच्चा दया पता ये खायो वने उतरियो त गनी में आसमान तो चादर लथी हुई वो आसमान आसमान दा चादर आसमान दा केड़ी भी चादर के भल जन्नत मजा रेशमी चादर के पर इज्जत में वो चादर मथे है कि मोहम्मद पाक के जिस्म पाक ते भैया फजीलत वाली चादर हुआ रसूल पंजी चादर विधी हाने गणजा हजरत अली साईं अम्मा फातिमा हजरत इमाम हसन हजरत इमाम हुसैन ए खुद अल्लाह जो रसूल ये था पंज हाने रसूल पंजी चादर विधी चादर विधी हाने रसूल दुआ तो करे अल्लाहुम्मा हाउलाए अहल बैती फतहिरहुम वो मुंहिंजा रब जी हुननि यारनि घर वारनि खे पाक करे छॾियो अथई हे चार ॼणा मूं घुराया आहिनि हिननि खे बि हुननि सां गॾु जीअं हुननि खे पाक कई थी हिननि खे बि पाक कर रसूल दुआ जो करे ताला खे पाक कर पासे में बीबी उम्मे सलमा भी थी रसूल जी घर वारी साईं साईं बोला आऊं इन चादर में अचा रसूल जी घर वारी इजाजत पोई वठे साईं आऊं इन में अचा अंदर जहां जी अल्लाह जो रसूल जवाब करूं इन्नके ला अला खैर है उम्मे सलमा तुमजी हेदा अचण जी जरूरत कई तुम तो हिनन का भली छो भली छो तो तू रसूल जी घर वारी है तू माई है तो तुझो औलाद तू भली है छो तो तोखे पाक कयो है अल्लाह जे कुरान डाले आशिक़ा हे रयलवा आऊं मोहम्मद दुआ बुरी हिनन के अवाजी जमात में भांगे बाइलार तो कयो अवागे तो डाले के रब पाक करे छड़ियो ए नबी जो घर वारी अन्नबी
औला बिल मोमिनीन मिन अनफुसिहिम व अज़वाजुहु उम्महातुहुम। नबी मोमिनन के पंहिंजी जान का वधीक प्यारो ऐं व अज़वाजुहु नबी जूं ज़ालूं उम्महातुहुम मोमिनन जूं माइरूं आहिनि अमड़ियूं आहिनि। ॿिन्ही लफ़्ज़नि ते ग़ौर करण खां पोइ तव्हां तफ़सीर कोन पढ़ायो। अन्नबी औला बिल मोमिनीन मिन अनफुसिहिम व अज़वाजुहु उम्महातुहुम। नबी भलो मोमिनन के पंहिंजी जान खां बि वधीक प्यारो। नबी जूं घरवारियूं मोमिनन जूं अमड़ियूं आहिनि। हाणे क़ुर ॿ मसला हल करे छॾिया। इन हिकिड़ी आयत में कहिड़ा मसला? मसलो हिकिड़ो हल इहो थियो त दुनिया में सभु को बटा खणंदो आऊं मोमिन। क़ुर चवे थो मोमिन उहा जेको अम्मा आयशा के अम्मा चवे। तकबीर शान मुस्तफा शान सहाबा शान अम्मी आयशा शान अहल बैत नारे तकबीर। जेको अम्मा आयशा के अम्मा नथो चवे सो मोमिन कोन्हे। घोड़ी बार बार थारू साडा जिते कख बि न मिले सो घोड़ी बार पुट कुरान में तो कयो मोमिनन खे चइबो जेको नबी जे घर वारनि खे अम्मा चवे। वरी ॿियो कुरान जुमिलो साॻियो आहे। अम्मा आयशा अम्मा जे करे आए त मोमिनन जी आहे। मोमिन हुआ जेको अम्मा आयशा के अम्मा चवे। अम्मा आयशा जे करे अम्मा आहे त मोमिनन जी आहे। अम्मा आयशा अम्मा आहे त मोमिनन जी आहे। मुनाफ़िक़न जी कोन्हे, मुशरिकन जी कोन्हे, अबू जहल वारनि जी कोन्हे, यहूदियुनि जी कोन्हे, अंग्रेज़नि जी कोन्हे, मुशरिकन जी कोन्हे। अम्मा जे करे आहे त क़ुर चवे थो उन जी अम्मा जेको मोमिन आहे। मुशरिक गेट आउट, मुनाफ़िक़ गेट आउट। गोरी बार ॿधो चल। वाह कुरान वाह मुंहिंजा रब न छॾई घटी मुशरिकनि जे लाइ, न छॾई घटी मुनाफ़िक़नि जे लाइ। हिकिड़ी उहा अम्मा आहे जंहिं असांखे जनम ॾिनो, जंहिं असांखे ॼणियो, पर असांखे ॿुधायो कंहिंजे हीअ अम्मा आहे। असांजे वॾनि भाइरनि ॿुधायो, वॾियुनि भेनरुनि ॿुधायो, चाचनि मामनि ॿुधायो अब अम्मा इहा अम्मा आहे। पोइ उन टाइम खां थी अम्मा कयो थी त अञा अम्मा। पर सेखारियो वॾनि भाइरनि, सेखारियो वॾनि भेनरियुनि, सेखारियो चाचनि मामनि। हिकिड़ी उहा अम्मा आहे जंहिंजे बारे में दुनिया तोखे चवे थी त हीअ तुंहिंजी माउ आहे। ॿी असांजी उहा अम्मा आहे जंहिंजे बारे में अल्लाह जो क़ुरान थो चवे त हीअ तव्हांजी माउ आहे। रसूल जूं घरवारियूं खोड़ 11 घरवारियूं अंधेरा। वरी ते कामरेड लॻो ये वरी वो पंहिंजे खां कोन पुछंदा, पोइ पंहिंजे मोह या ॿियो पता टटा ॾींदा। कामरेड लॻो नबी जा शादियूं कयूं तकलीफ़। जन्नत में जेके जन्नती ईंदा न, जन्नत में जेके जन्नती ईंदा पाण सभु हलंदासीं। आसरा बनेगा
शरीफ में रोजे खोलण के टाइम ते अल्लाह ताला रोजानी 3 लाख मानू माफ़ तो करे। घणो 3 लाख। हाणे जेकॾहिं रमज़ान 29 अचियो घणे बेचारा हमारा घणो करे 29 ते दमे छॾींदा। भला जेकॾहिं 30 रोज़ा रमज़ान जा 30 के ज़रब करे 3 सम 90 लाख मानू बख्शजी विया रोजानी इफ्तारी ते। वो ईद बरात इंडिया न को हुकूमतों कई दिन के माफी दींदियूं, कई दिन के माफी में सजा में हल्काई कंदियूं। रब रमजान में हल्काई कंदो आहे। रोजानी 3 लाख आज़ाद 3 ॾींहनि में 90 लाख विया। वरी तो फरमाया असांजो आका रहमतुल आलमीन फरमाई जेतिरा सॼे रमजान में रब माफ़ कया ओतिरा हेकांदा ईद जे रात यके धक में। जन्नत में हलंदा बड़ा सबर आयूं पर उन्हीं जे आयूं उन्हीं पैदा कयो आहे था कई पैदा को न कयो। वो जन्नत जेका ठाही आहे अलादी जन्नत विकिणंदो कोन असांखे जन्नती जेके जन्नत में वेंदा आहिनि उनखे हिकिड़े जन्नती खे 100 मर्दनि जी ताक़त हूंदी जन्नत में। 100 मर्तबा असली आदम अलैहिस्सलाम जे ज़माने जा हूंदो था। हाँ हे पुकारे उहे मुड़ुस जेके ईअं वण में भांकर विझी लोॾे वण खे पाण पटींदा। इहे मुड़ुस 100 मर्दनि जी ताक़त जॾहिं तॾहिं त 70 ओरू मिलंदी। बाक़ी जो मुड़ुस हुजे अॼुकल्ह जे दौर जो पोल्ट्री फार्म में 70 ओरू गोत पातर खाईंदो। 100 मर्दनि जी ताक़त हूंदी तॾहिं त 70 ओरू मिलंदियूं। अॼुकल्ह जा इहे पोल्ट्री फार्म वारा न गोद खे गायो वॼायो हेॾी मोड़ ॿधी पई आहे जहिड़ो मां सम्झायो मुनारो दुनिया नचे पई भत पई कई ही रोए वेठो तो फेसबुक ते बीपी ॾिसी कपड़ा हथ ते धोई छॾे हाणे धूड़ में शादी कंदो। तेरी धरती दी को हाँ जन्नती के जन्नत में 100 मर्दनि जी ताक़त हूंदी ऐं असांजे सरदार नबी मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अल्लाह ताला दुनिया में 40 मर्दनि जी ताक़त ॾिनी से 40 मर्द बि जन्नत वारा। हाँ हाणे रसूल खे ताक़त आहे 4000 मर्दनि जी। 4000 मर्दनि वारी ताक़त रखण वारो जेकॾहिं 11 शादी थो करे त इहा असांजे नबी पाक जी सादगी आहे। छो त ताक़त त 4000 मर्दनि जी रसूल 11 शादियूं कयूं पर उन्हनि 11 घर वारियुनि मां शान वारी मान वारी इज़त वारी आबरू वारी ऐं मौलवी जुमन ते जलसन में वाइदन में जंहिंखे बयान कनि था वो अम्मी आयशा है वो अम्मी आयशा है वो अम्मी आयशा है। छो घर वारी तो 11 आहिनि पर अम्मा आयशा छो उनजे अलाही सबब। पहली नंबर की गाल तो खुद मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के 11 घर वारी नमा वक्त में वध प्यार अम्मी आयशा सां। नंबर 2 अल्लाह के रसूल फजीलत बयान कई हदीस में अम्मा आयशा वध में वध। नंबर 3 उन वक्त जे मुनाफिकन जॾहिं अम्मा आयशा जे बारे में घटि वधि ॻाल्हियूं कयूं
एतरे गते प्रोपगंडा करूं जेतरी प्रोपगंडा हींअर क्यों न दिया ये प्रोपगंडा मुनाफिकन कई अम्मा आयशा के बारे में रसूल के जमाने में साइकिल परेशान थी साइकिल खुद परेशान थी अबू बकर सिद्दीक परेशान थी हज़रत अबू बकर सिद्दीक की घरवाली परेशान थी अम्मा आयशा रोने में पूरी खबरदार ओ तेरे गाल गोड़ का चढ़ी हुई तेरे अल्लाह तबारक व तआला कुरान शरीफ जे सूरत नूर जे अरना आयतन में अम्मा आयशा जी सफाई है पाकाई पे रब्बा से गाना लायो सुभान अल्लाह आयशा पाका अल्लाह आयतन में अम्मा आयशा जी तोहरत पाका ईशान बयान कया रब पाड़ो तो मामूली गाल कने ओ मुनाफिकन जे माते दांगी दांगी अम्मी आशा जे दुश्मनन ते हां दांगी मिलिया कौन नारे तकबीर ये ताओ घड़ी के लिए मल जे ये अल्लाह जे कुरान में अम्मा आयशा जो शान बयान करे अम्मा आयशा जे दुश्मनन जे मोहते दांगी मिलिया बेहुदाई हुई है अरे अम्मा के लिए को घटो दिखाला जो हलाली हलाली अम्मा आशा जे बोकल मारन कारण कुतन दे अम्मा आशा जे बोकल मारन कारण कुतन दे हां जे को अम्मा जे खिलाफ गालाया बकवास करे बोले के सी हलाली चवंदा सी ये हलाली न है अम्मा आयशा जो शान कुरान बयान किया तो तारीख का हवाला नहीं खट्टा टटने दे तारीख लिखा तुम्हारी तारीख क्या हूं चैनल में लोग खरीद अल्लाह जो कुरान के छत्तीस लगाइए अल्लाह जो कुरान सचवा अब तय्यबात लित्तय्यबीन व तय्यबून लित्तय्यबात उलाइका मुबर्रऊन मिम्मा यक़ूलून कुरान फरमाता है मोहम्मद तू पाक तक यूज़ा लोग पाक हाँ मोरब जो कानून आता जी मोहम्मद पाक का तो यूज़ा लोग पाक का है उलाइका मुबर्रऊन मिम्मा यक़ूलून रब शाहिदी तो जाता आयशा बरिया रब देख के आयशा बरिया बकवास कर वहाँ मुझे रब जॾहिं अम्मा आयशा जे मुनाफ़िक़न तहमत आई अल्लाह जे रसूल परेशान थी विया पोइ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मीटिंग कराई इजलास घुरायो सहाबाए किराम जो मशवरे जे लाइ सभु अची गॾु थिया पाण उथी बीठा ख़ुतबो ॾिनऊं पाण फरमायो मुंहिंजी घरवारी आयशा जे बारे में अहिड़े क़िस्म जूं ॻाल्हियूं मदीने में गर्दिश पियूं कनि तव्हां ॿुधायो त छा करणु घुरिजे हर कंहिं पंहिंजा पंहिंजा मशवरा ॾिना हज़रत अली साईं मशवरो ॾिनो तो साईं जेकॾहिं तव्हांजी दिल आयशा खां भॼी पई आहे त मायूं खोड़ पर मुझे जिक्र कदर अंदाज़ो है त आयशा इन्हनि ॻाल्हियुनि खां परे आहे अच्छा उमर ॾे ख़बर उमर आयशा जे बारे में तुंहिंजो छा ख़्यालु आहे हज़रत उमर खां जॾहिं मशवरो वरितो वियो अरे उमर जे उमर खिले तो जन्नत नचे जे उमर कावड़ में अचे तो जहन्नम थदी थिए उमर जे ख़बर आयशा जे बारे में छा थो चई साईं मुझे बड़ो अर्ज़ आहे कहिड़ो
मुख्य तव्हां ॿुधायो हाणे हज़रत उमर ॿुधायो तव्हां रसूल आहियो ॿुधायो मूंखे जॾहिं बीबी आयशा जो तव्हां सां निकाह थियो हो इहो निकाह कीअं कयो इहो निकाह कयो कीअं इहो मूंखे सुवाल जो जवाबु ॾियो तॾहिं अल्लाह जो रसूल फरमायो उमर इहो निकाह त अलाह सां कयो इहा घरवारी त अलाह सां मोकिली कि पोइ अलाह सां खे ख़बर कोन्हे त माई ख़राबु आहे ऐं रसूल जे घर में त मोकिलिया पंहिंजे बाबू जे घर में रब खे बि ख़बर कान्हे पोइ हेॾी ख़राबु माई अलाह सां छो मोकिली तव्हांजे घर में अलाह सां छो मोकिली जे ख़राबु हुई न पोइ अलाह सां मोकिली छो सुभानक हाज़ा बुहतान अज़ीम हज़रत उमर जे ज़बान जा लफ़्ज़ आहिनि सुभानक हाज़ा बुहतान अज़ीम उमर जा लफ़्ज़ कहिड़ा आहिनि पाक मुंहिंजो रब आहे पर ज़मीन ते आयशा पाक आहे हे बकवास था कनि कूड़ था कनि तव्हां लिखियल पढ़ियल माण्हू जेको क़ुरान पढ़ियल अथव मस्जिद में बीठो आहियो तव्हां सूरत नूर सिपारो आहियो खोले वञी ॾिसजा जेके लफ़्ज़ उमर जी ज़बान मां निकिता हुआ उहे साॻिया लफ़्ज़ अल्लाह से क़ुरान बनाए मोकिलिया जेके अॼु जी ताईं सूरत में लिखिया पिया सुभानक हाज़ा बुहतान अज़ीम हे असांजी अम्मा आयशा जंहिंजो शान इनजे करे जो अम्मा आयशा जो शान क़ुरान बयानु कयो अम्मा आयशा जी पाकाई क़ुरान बयानु कई अम्मा आयशा जी फज़ीलत अल्लाह जे रसूल बयानु कई ॿुधी छॾियो अम्मा आयशा जी फज़ीलत इन करे जो रब उनखे हाफ़िज़ ॾिनो इल्म ॾिनो अल्लाह जे रसूल जे 13 सालनि जे इल्म जो अधु सहाबा ॿुधायो अम्मत खे अधु अम्मा आयशा ॿुधायो हाँ उन वटि इल्म हो उन वटि हाफ़िज़ हो टिण न कर हाँ टिण न कर ये आगे तव्हां मन मसूं कयूं हाणे इंशाअल्लाह ताला ते मुनाफ़िक़न ऐं मुशरिकन जे फूस ते लपो हां हाणे तव्हां टंडे भाॼे जे कौम खे गुमराह नथा करे सघो हां हलो नहीं यूसुफ अलैहिस्सलाम मिस्र जे बाज़ार में विकाणू वो कई खरीदार जी गॾु थिया पर ज़ुलैखा मारे वई बड़ा पैसा ॾेई यूसुफ खे ख़रीद कई वई उनके दिल में तमन्ना हुई यूसुफ ते आशिक हुई वो ऊंचा ऊंचा खाधा ऊंचा ऊंचा कपड़ा जॾहिं यूसुफ अलैहिस्सलाम जवानी में आयो मस्तानी में आयो तॾहिं ज़ुलैखा दरवाज़ा बंदि करे पलंग सिंगारे खुशबू लॻाए उन ज़माने जा तेल फुलियल मेकअप करे तयार थी वेठी वो सतनी कमरन के अंदरा वड़ा ताला हणी यूसुफ अलैहिस्सलाम के मिन्नतों करण लगी ओ यूसुफ देर न कर मुझी तमन्ना पूरी कर मुझी ख्वाहिश पूरी कर ओ यूसुफ तो के त बिना घुरण जे वा दौलत पई नसीब थी जेका माण्हुनि खे पैसनि ख़र्च करण सां बि कोन मिलंदी आहे बादशाह जी राणी पई तो के मिन्नतूं करे वलक़द हमत बिही वहम्म बिहा लौला अर्रा बुरहान रब्बिक कज़ालिक लिनस्रिफ़ सूअल फ़हशा मिन इबादिल मुख़लसीन अल्लाह जी फरमाए इन मौके ते जेकॾहिं आऊं रब पंहिंजे नबी यूसुफ जी दस्तगीरी न करियां हा त यूसुफ खता खाई वञे आ पर मूं रब जा हथ पइजी विया यो ज़माना खतरनाक यूसुफ यो कम न आहे करणो यूसुफ न अल्लाह जी पोइ छा करियां दरवाज़ा त बंदि आहिनि अल्लाह जी फरमाए दौड़ दरवाज़नि ॾांहुं दौड़ तूं मुंहिंजो टोड़ियां ऐं तूं दरवाज़ा टुटंदे विया यूसुफ जॾहिं वियो वठ ज़ुलैखा पोयां आख़िरी दरवाज़े मां जेॾी महिल यूसुफ अलैहिस्सलाम निकितो तॾहिं ज़ुलैखा वो पोयां कमीस में ढलियो ॾाढो यूसुफ सट ॾिनी सट ॾिनी त कमीस पोयां फाटी वई जीअं दरवाज़ो खुलियो त ज़ुलैखा जो हथ कमीस में यूसुफ अॻियां पोयां ज़ुलैखा ॿई जो निकिता त साम्हूं बादशाह बीठो हाणे बादशाह त ॾिसी वठो मां जज़ाउ मन अरादिक बिअहलिक सूअन इते ज़ुलैखा वटि खाधो मुझो दो कोने ही मुके फिरी आयो
इनकी नीयत पूरी हुई, इन मूंखे मजबूर कयो जेको बादशाह जे राणीअ सां बुराई एॾा मञारे उनजी त सख़्त सज़ा हुजणु खपे। बादशाह जो हा कोन छॾींदासीं। हाणे यूसुफ अलैहिस्सलाम खे सज़ा थी मिले। बादशाह ज़ुलेखा माण्हू सभु हिकिड़ी सलाह में त यूसुफ खे सज़ा ॾियूं, छो त बादशाह जे राणीअ सां ग़लति तरीक़े सां हलियो आहे। हाणे अची वियो वक़्तु यूसुफ अलैहिस्सलाम रब मुंहिंजा बचायो बि तो त बाक़ाई बि बयान तूं कर, बचाए बि तूं। हाँ इन कान कमीज़ुहु कुद्द मिन क़ुबुलिन फसदक़त वहुव मिनल काज़िबीन वशहिद शाहिदुम मिन अहलिहा इन कान कमीज़ुहु कुद्द मिन क़ुबुलिन फसदक़त वहुव मिनल काज़िबीन व इन कान कमीज़ुहु कुद्द मिन दुबुरिन फकज़बत वहुव मिनस सादिक़ीन। वो जॾहिं सभु हिकिड़े पासे थी विया, यूसुफ अलैहिस्सलाम अकेलो रहिजी वियो। अल्लाह जी फरमाए थो परियां नंढड़ी परियां माई हुई जंहिंजे छाती ते नंढड़ो ॿार थञ पीअंदड़ बुबन पीअंदड़ ॿार खे अल्लाह ते हुकुम कयो त जल्दी कर ॻाल्हाए यूसुफ जी पाकाई बयान कर। हाँ नंढड़ो ॿार शुरू थी वियो, यूसुफ जी पाकाई पई बयान थिए। हाँ ओ बादशाह मुंझण जी ज़रूरत कोन्हे, यूसुफ जी कमीज़ जे अॻियां फाटल आहे त पोइ ज़ुलेखा सची आहे, पर जे यूसुफ जी कमीज़ पोयां फाटल आहे त पोइ ज़ुलेखा कूड़ी आहे, यूसुफ सचो आहे। हाँ हज़रत बीबी मरियम कुंवारी आहे। बीबी मरियम जे मां में फूक ॾिनी, जिब्राइल ॿार पैदा थी वियो। ॿार वॾो थियो, नेठ वक़्तु 20 वॼो आयो। अल्लाह जी फरमाई निकिरी वञ ॿार, ओरे खजीअ जे वण जे हेठां वञी वेह, हिते तूं जेकॾहिं 20 में थिए ॿार ॾिसी त परवाह न कजांइ, तूं ॻाल्हाइजांइ न। मान खे जंहिंजी मूं रोज़ो रखियो आहे, बुख जे लॻने त खजूर खे लोॾा ॾिजांइ त ताज़ियूं खजूरूं केरायां, उन जे लॻने त पेर जी खुड़ी हणजांइ त ज़मीन मां मिठे पाणी जो चश्मो कढां त तोखे पाणी बि पियारियां, खजूरूं बि खारायां। पर जे ॿार जड़े विझी त ॻाल्हाइजी न, खणी वञी घर चइजी नी नज़र तो रहमान सौमा, मूं रोज़ो रखियो ॻाल्हाइजे त कोन। ओ जॾहिं मरियम ते इल्ज़ाम आयो, मरियम ते ख़राब वक़्तु आयो, ओ मरियम तो ही छा कयो? तुंहिंजो त ख़ानदान अहिड़ो कोन हो, तुंहिंजा त माइट अहिड़ा कोन हुआ, तुंहिंजो त सॼी क़ौम खे ख़्वार करे छॾियो। ॿार खणी आई आई, शादी बि कोन कई अथई, आई बि कुंवारी। चुप कयो, मूं रोज़ो रखियो आहे। इशारत हेॾे नंढड़े ॾांहुं इशारो कयो त हक़ीक़त हिन खां पुछो, जो हिन खां कीअं पुछूं, हीउ त पींघे जो ॿारु आहे, हिन खां कीअं पुछूं? तॾहिं बीबी मरियम जो इहो ॼावल ॿारु शुरू थी वियो, क़ाल इन्नी अब्दुल्लाह। अम्मा जना लड़को ने को अल्लाह जो बानू आहियां, ऐं नबी आहियां। अल्लाह ताला मूंखे बिना पीउ जे पैदा कयो। हाँ हाँ जेकॾहिं तोहमत यूसुफ ते अचे त नंढड़ो ॿारु ॻाल्हाए, जे तोहमत मरियम ते अचे त नंढड़ो ॿारु ॻाल्हाए, पर जेकॾहिं तोहमत आयशा ते अचे त रब ख़ुदि अर्श खां वकील थी पाण ॻाल्हाए। आयशा पाका खबरदार अहिड़े क़िस्म जा हींअर आहिनि माण्हू। किथे किथे हुननि जो दिमाग़ ख़राब आहे, किथे किथे हुननि जो दिमाग़ ख़राब आहे। उहो बि इन जे करे थियो आहे जो सुन्नी क़ौम सुन थी वई आहे। हाँ सुन्नी कौम बेहिस थी वई आहे। सुन्नी कौम में अञा उहा सुजागी कोन्हे। हाणे जेको तोखे मूंखे मां भेण गाड़ी ॾींदो जेको होटल ते तूं चांहि पियाई न, ख़ुदा जो ख़ौफ़ कयो। जेको असांजे अम्मी आयशा खे गॾु ॻाल्हाए थो, असीं हुन सां गॾु शादियुनि में गॾु वेठा आहियूं, गमीन में गॾु वेठा आहियूं, हुनजे तॾहिं ते दुआऊं वेठा पढ़ूं, भता वेठा करियूं, हुन छाती में भत वेठा खाऊं, थारियूं पिया वठूं, थारियूं पिया ॾियूं, होटल ते चांहियूं वेठा पियूं, बिस्किट वेठा खाऊं,
लखना दा डट दे मुझो करो खुदा दे अरे तकबीर मुर्शिद बजाल से रसन साई मामूद सासमो अमी आशा दे दुश्मनंते अमी आशा दे दुश्मनंते अमी आशा दे दुश्मनंते नारे तकबीर बुझो बारे निकले नाराज थियो तो इंद्र जिम्मेदारी और थारे सारे नी तुम पर जा जन्नत में हर किस्म जो गुनाहगार विंदो बुधो आज जन्नत के सवाल अदा करूं जन्नत के स्वस्थ अदा करूं हाँ बोलो करें अल्लाह से तो करें कुलिया इबादी अल्लज़ीना असरफ़ू अला अनफुसिहिम ला तक़नतू मिन रहमतिल्लाह इन्नल्लाह यग़फ़िरु ज़ुनूबा जमीआ हाँ ओ मुझा महबूब मुझे बानन के चओ त मूं रब जी रहमत मां उम्मीद न थियो इन्नल्लाह यग़फ़िरु ज़ुनूबा जमीआ और हर गुनाह माफ़ करे हर छा हर जमीआ सब अल्लाह से बचा हमको तो जब हर गुनाह माफ हर हियर जी के पार उठायूं सब बात बच अल्लाह दे असांखे माफ़ी दे अल्लाह सच्ची दिल दी माफ़ी दा वठो मुंहिंजा रब रब जे भाई तो माफ़ी जेको वठंदो माफ़ कंदुसि समझी वञो गुनाहगार कहिड़ो हुजे जन्नत में वेंदो छो त रब पाण चयो गुनाह माफ़ कंदुसि पर बुद्धि छो हिकड़ी ॿी बि ॻाल्हि बेगैरत जन्नत में कोन वेंदो बेगैरत जन्नत में कोन वेंदो ई कुदरत जो कानून है मोहम्मद मुस्तफा जी फतवा है बेगैरत जन्नत में कोन वेंदो जेके मां जी गैरत कोने बेन जी गैरत कोने जेके मोहम्मद मुस्तफा जे घर वारे जी गैरत कोने वो बेगैरत जन्नत में नथो वञी सघे अल्लाह ताला ऐसा सभी के पंहिंजे मां भेण जी पंहिंजे मिटन माइटन जी उन सां गॾोगॾु अल्लाह जे रसूल जे घर वारियुनि न्याणियुनि अहल बैत आल रसूल सहाबा की मजहबी दीनी गैरत नसीब